मूंखे तुंहिंजी ग़रीबी ते क़यास इन लाइ आउं तुंहिंजी मदद करणु चाहियां थो। राजा रपी अॼु वरी कहिड़ी गणतियुनि में ॿुॾो वेठो आहीं? मंगर जी गणती। मंगर? ही वरी केरु आहे? छे जो मालिक ऐं ठेकेदार आहे। 5-7 हुड़ा बि अथसि। अॼु हुन मूंखे घुरायो बि। पोइ कुॼा चई? चए पियो त मूंखे तुंहिंजी ग़रीबी ते क़यास थो अचे। हुड़ो खपई हुड़ो काए वञ। शिकार लाइ सॼे इलाइक़े में मुंहिंजी मोकल थी ऐं पैसा बि ॾिनई पे, पर मूं कोन वरिता। पोइ तूं सफ़ा को चरियो आहीं। आउं चरियो कीन आहियां, ग़रीब ज़रूरु आहियां, पर अॼु ॾींहं ताईं कंहिंजे अॻियां हथ कोन टंगियो अथमि। हिन में हथ टंगण वारी कहिड़ी ॻाल्हि आहे? जे हुन पाण तोखे सॾायो हो हाँ त पोइ हुनजो हथ तूं न मोटाई हा। पंहिंजे घर जा हाल बि तोखे सारिया पिया आहिनि। राजा जी मां बुख मरंदासीं, पर अहिड़नि सेठनि वटि कोन फसंदासीं। शुरू में तो मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं कनि था ऐं मरण खां पोइ लाशनि था छोड़ो बि लाहियो वञनि। तुंहिंजी आ मर्ज़ी। मथां राजा जी शादीअ जा ॾींहं बि भरिया बीठा आहिनि, उन लाइ बि त ॾोकड़ खपनि। उनजो आसरो मूंखे एनजीओ वारनि ॾिनो आहे। बाक़ी घर जी दिलि में अलाए कुझु आहे। आउं हुन वटि फासणु नथो चाहियां। तुंहिंजी मर्ज़ी। भला कुझा चाढ़ियो अथई? गेव मिर्च घर में कीन आहिनि। पाड़े मां लसी लपू वठी आई आहियां, हाणे रुखो भत चाढ़ियां थी। ए लाडना, ए बीठो को आहीं? वे न। ॾिठे, आउं हिते वेहण कोन आयो आहियां, तव्हांखे जवाबु ॾियणु आयो आहियां। असां ग़रीब ई सही, पर पंहिंजी ग़रीबी में ख़ुशि आहियूं। ॾुखिया सुखिया पंहिंजे रॾनि में पिया आहियूं, पर आउं तव्हां वटि कमु नथो करे सघां। लाडना, हरू भरू को तो पंहिंजे बाग़ खे लतूं हणी, अहिड़ो मौक़ो चरिया वरी न मिलंदई। हा मुंशी, आउं सभु कुझु सम्झां थो, पर पंहिंजनि हिन गुलनि ते कड़ा काठ खणण जी हिमत कान अथमि। आउं सलाह आई, आउंजी महिरबानी। अलाह अव्हांखे ख़ुशि रखंदो। चङो, आउं हलां थो। सेठ, लॻे थो अलाॾिनू ॻाल्हि खे सम्झी वियो आहे। आउं हिते तड़ ते कंहिंखे सां ई कोन, पर हिन जा भाग ॾिस। आउं सभु कुझु पंहिंजो अलाह ॾिने खे ॾियण लाइ तयारु हुयुसि, पर हू मूंखे मुंहं ते जवाबु ॾेई हली वियो। सफ़ा को निभागो आहे अलानो। सेठ, अहिड़ो भूलो उछलायोसि जे उन भूले में फासी फतकी फतकी अची तुंहिंजे पेरनि में किरे। हा मुंशी, हाणे ईअं ई करिणो पवंदो। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।